बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों के हमारे हुसैन अकेडमी ते खुश आमदी दोस्तों अॼु असां पढ़ंदासीं त व्हाट इज़ नॉन यानी इसम आहे छा जे क़िस्म जे पे पढ़ण जी जेका कोशिशि कंदासीं सभ खां पहिरियां इसम यानी इसम आहे छा इसम अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नालो ऐं डेफिनेशन तरफ़ वधंदासीं द नेम ऑफ एनीथिंग इज़ कॉल्ड नॉन यानी कंहिं बि शइ जे नाले खे इसम चइबो आहे चाहे उहो नालो यानी नेम ऑफ पर्सन्स में हुजे माण्हू जो हुजे या लिविंग क्रिएचर्स यानी मखलूक जे अंदरि मखलूक जो हुजे नेम ऑफ प्लेसिस में हुजे नेम ऑफ एक्शन यानी कंहिं कम जो नालो हुजे या नेम ऑफ स्टेट ये मिसाल तौर जीअं स्टेट हालत जो हुजे मतिलबु ग़रीबी या अमीरी में या ईअं एंड नेम ऑफ क्वालिटी यानी कंहिं ख़ासियत जो नालो हुजे ख़ासियत जे नाले खे बि असां को बि यानी नालो हुजे हुनखे असां छा चवंदासीं नॉन चवंदासीं तमामु ईज़ी आहे उनखां पोइ काइंड्स ऑफ नॉन यानी इसम जा क़िस्म देयर आर काइंड्स ऑफ नॉन आहे असां हिननि खे जेको आहे काइंड्स के जेको आहे डिफाइन करण जी कोशिशि कंदासीं वन बाय वन करे जी हा त पहिरियों अचे थो कॉमन नॉन इसम आम कॉमन नॉन इज़ द नेम ऑफ कॉमन थिंग आर द नेम ऑफ सेम काइंड यानी कंहिं बि आम शइ जे नाले खे असां इसम आम चवंदा आहियूं या उहो यानी अहिड़ो नालो जेको साॻी क़िस्म जी बेशुमार शयुनि लाइ इस्तेमालु थिए जीअं मिसाल तौरु जीअं सलीम इज़ मेन हाणे सलीम ते प्रॉपर नॉन आहे पर जेको मेन अंडरलाइन असांजो थियल आहे मेन हिकु छा आहे कॉमन नॉन आहे यानी इहो केतिरनि शयुनि लाइ केतिरनि मतिलबु बेशुमार शयुनि लाइ इस्तेमालु थिए थो ऐं ॿियो कॉमन नॉन में हिकु इहा ॻाल्हि हूंदी आहे त यादि रखण जी ॻाल्हि जेको डिफरेंस बिटवीन आहे कॉमन नॉन ऐं प्रॉपर नॉन में त जेको कॉमन नॉन हूंदो आहे उहो हर ॿोली में चेंज थींदो रहंदो आहे जीअं मेन आहे असांजो जेकॾहिं इहो इंग्लिश में ऐं मेन आहे ऐं सिंधी में इहो वरी माण्हू थी वेंदो यानी इहो कॉमन नॉन ख़ासि न हूंदो ईअं चेंज थींदो रहंदो जीअं कंट्री वरी सिंधी मुल्क थी वेंदो हुनजे करे इहे छा आहिनि कॉमन नॉन आहिनि यानी उहे जेके ख़ासि मुक़ररु न थियल हुजनि ऐं कॉमन शइ जा नाला हुजनि जेके चेंज थींदा रहनि उनखां पोइ अचे थो असांजो इसम ख़ासि यानी प्रॉपर नॉन प्रॉपर नॉन इज़ द नेम ऑफ पर्टिकुलर पर्सन प्लेस आर थिंग कंहिं बि माण्हू जाइ शइ जे रखियल या मुक़ररु थियल नाले खे इसम ख़ासि चइबो आहे यानी कंहिं शइ जो नालो मुक़ररु थियल हुजे ऐं हिन में जेको आहे त उहो नालो चेंज न थींदो ॿोली जीअं मिसाल तौरु पाकिस्तान इज़ अवर कंट्री त पाकिस्तान छा हिकु प्रॉपर नॉन आहे ऐं इंग्लिश में बि हिन खे पाकिस्तान चवंदासीं सिंधी में बि पाकिस्तान चवंदासीं छाकाणि त हिकु ख़ासि प्रॉपर नालो आहे ऐं मुक़ररु थियल नालो आहे त पाकिस्तान इज़ अवर कंट्री ऐं ॿियो एग्ज़ाम्पल आहे कराची इज़ अ बिग सिटी कराची हिकु वॾो शहरु आहे मक्का इज़ अ होली सिटी जेको हिते मक्का आहे त उहो बि जेको आहे शायदि नाला आहे असांजो प्रॉपर यानी इसम ख़ासि आहे अचो त अॻिते असां पढ़ूं था जेको उहो असां खां पोइ इसम जमा यानी कलेक्टिव नॉन कलेक्टिव नॉन इज़ द नेम ऑफ कलेक्शन आर ग्रुप ऑफ पर्सन्स आर थिंग अहिड़ो इसम जेको कंहिं मजमूए खे ज़ाहिर करे तंहिंखे इसम जमा चइबो आहे यानी कंहिं कलेक्शन जी कंहिं ग्रुप जो नालो हुजे मिसाल तौरु खणी अचो सोल्जर्स यानी सिपाही कॉलोनी में केतिरा ई माण्हू रहनि था का ख़बर न आहे यानी हिकु सिर्फ़ु हिकु वाहिद यानी हिकु क़िस्म में घणनि माण्हुनि मां ख़बर पई मतिलबु त हिकु मां ज़ाहिर थिए जीअं टीम वग़ैरह टीम चवंदा आहियूं टीम में हाणे रांदीगर हूंदा आहिनि यारहं त हिकु मां जेको आहे कलेक्टिव यानी ग्रुप जेको हुजे ज़ाहिर थिए ग्रुप जो नालो ज़ाहिर थिए त हुनखे असां इसम जमा कलेक्टिव नॉन चवंदा आहियूं ऐं उनखां पोइ अचे थो इसम जेंस यानी मटेरियल नॉन material noun is the name of matter or substance which any other thing is made यानी मटेरियल छा आहे नाउन इज़ द नेम ऑफ मैटर यानी कंहिं मैटर जो नालो आहे जिन्स जो नालो आहे या वरी उन सबस्टेंस जो जेको यानी कंहिं ॿिए शइ जो ठहियलु हुजे अहिड़ा इसम जिन मां ॿियूं शयूं ठही सघनि तन खे इसम जिन्स चइबो आहे मिसाल तौरु जीअं गोल्ड अची वियो सोन वग़ैरह स्टोन पत्थर सिल्वर चांदी वग़ैरह कपा कॉटन इन में जिन मां ॿियूं शयूं यानी तयारु थी सघनि उनखे असां इसम जिन्स यानी मटेरियल चवंदा आहियूं उनखां पोइ अचो इसम ज़ात यानी एब्स्ट्रैक्ट नॉन Abstract noun do not name a physically object but simply stand for concept and are an idea यानी सिर्फ़ु असां हिनखे फिज़िकली नथा ॾिसी नथा सघूं मतिलबु छो ई नथा सघूं सिर्फ़ु हे यानी माइंड में हूंदो आहे यानी छा में कॉन्सेप्ट आर एन आइडिया में सिर्फ़ु असां तसवुरु करे सघूं था यानी इनखे असां छुए नथा सघूं इट इज़ द नेम ऑफ एक्शन स्टेट आर क्वालिटी ही बि यानी उहो इसम आहिनि जिन खे सिर्फ़ु महसूसु करे सघिजे थो ॾिसी या छुए न सघिबो आहे पर छो त ही कमु या हालति या ख़ासियत जा नाला आहिनि मिसाल तौरु एक्शन में असांजो लाफ्टर यानी खिलणु ट्रैक ॾियणु जेकॾहिं असां हिनखे टच करे न सघंदा आहियूं उनखां पोइ चोरी करणु थिफ्ट मूवमेंट चोर आहे उनखे बि असां जेको आहे महसूसु त करे सघंदा आहियूं पर असां जेको आहे उनखे टच वग़ैरह न आहियूं करे सघंदा जीअं चिल्ड हॉट बेगरी साइलेंस ख़ामोशी वग़ैरह क्वालिटीज़ सभु शइ एब्स्ट्रैक्ट नॉन आहिनि जिन खे असां जेको आहे छुए या ॾिसी त न आहियूं सघंदा पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे छा महसूसु करे सघंदा आहियूं उनखां पोइ अचे थो डिमिनेटिव नॉन इसम तस्गीर noun that show smallness contact or affection are called diminutive noun अहिड़ा इसम जेके नंढाई यानी स्मॉलनेस नफ़रत कॉन्टेम्प्ट या मोहब्बत इफेक्शन जो इज़हार कनि था खे इसम तस्गीर चइबो आहे मिसाल तौरु जीअं बुकलेट यानी किताबड़ो इहो बि छा आहे डिमिनेटिव नॉन आहे उनखां पोइ लीफलेट यानी पनड़ो नेस्ट लाइन यानी आखेड़ो वग़ैरह इहे सभु शइ डिमिनेटिव नॉन आहिनि शुक्रिया तव्हांजी वरी वरी महिरबानी थैंक्स फॉर वॉचिंग वीडियो प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब अवर चैनल ओके खुदा हाफ़िज़ थैंक्स